कक्कड़ भरिसां हथियारबंद माल जे वापारी खां 20 लख रुपया ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे, मां ताईं पहुचायूं पिया। कक्कड़ भरिसां हथियारबंद माल जे वापारी खां 20 लख रुपया ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं त कक्कड़ भरिसां हथियारबंद माल जे वापारी खां 20 लख रुपया ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। कराची खां वापसि ईंदड़ वापारी सईद चांडियो खां थरड़ी जादू शहीद लिंक रोड वटां फुर थी वई। मुतासिर धुर तरफ़ां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुतासिरनि तरफ़ां पुलिस मथां हदबंदी जो जवाज़ ॼाणाए रिपोर्ट दाख़िल न करण जो इल्ज़ाम पिणु हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। अव्हांखे ॿुधाईंदासीं त कक्कड़ भरिसां हथियारबंद माल जे वापारी खां 20 लख रुपया ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। कराची खां वापसि ईंदड़ वापारी सईद चांडियो खां थरड़ी जादू शहीद लिंक रोड वटां फुर थी वई। मुतासिर धुर तरफ़ां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुतासिरनि तरफ़ां पुलिस मथां हदबंदीअ जो जवाज़ ॼाणाए रिपोर्ट दाख़िल न करण जो इल्ज़ाम पिणु हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हां ताईं पहुचायूं पिया। कक्कड़ भरिसां हथियारबंद माल जे वापारी खां 20 लख रुपया ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। कराची खां वापसि ईंदड़ वापारी सईद चांडियो खां थरड़ी जादू शहीद लिंक रोड वटां फुर थी वई। मुतासिर धुर तरफ़ां पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुतासिरनि तरफ़ां पुलिस मथां हदबंदीअ जो जवाज़ ॼाणाए रिपोर्ट दाख़िल न करण जो इल्ज़ाम पिणु हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अलन ख़ान नायक। जी अलन ख़ान, तफ़सील ॾिजो। कक्कड़ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदन नीचे ज़ाब्तो अची न सघियो आहे। ईद जे अचण सां गॾु ॾोहारी अंसर ॿीहर सरगर्म थी विया आहिनि। थरड़ी जादू शहीद लिंक रोड छॾण मोरी वटि पुलिस पिकट भरिसां हथियारबंदनि माल जे वापारी खां 20 लख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। मुतासिर वापारी पुलिस जी मुबैना लापरवाही ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे सईद अहमद चांडियो ॿुधायो त हू ऐं साणस गॾु ॿिया वापारी कराची जी मंडी मां माल विकिरो करे पंहिंजे ॻोठ काठे तरफ़ वापसि वञी रहिया हुआ त कक्कड़ खां थरड़ी जादू शहीद लिंक रोड ते नामालूम 4 हथियारबंदनि रोड ब्लॉक करे संदसि गाॾी खे रोके हथियारनि जे ज़ोर ते 20 लख रुपया कैश रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। मुतासिर इल्ज़ाम हुयो त वाक़े खां पोइ कक्कड़ पुलिस ऐं थरड़ी जादू शहीद पुलिस हदबंदी जो जवाब ॼाणाए केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। वापारी जो चवणु आहे त पुलिस खे तपेदार घुराए हदबंदी मुकरण लाइ चयो, जेको संदसि नज़र में सरासर नाइंसाफ़ी ज़्यादती आहे। वापारी सख़्त एहतजाज ऐं कावड़ मायूसी जो इज़हार करे चयो त माल जो वापारी सां लाॻापियल आहियूं। जेकर शाहरान ऐं रस्तनि ते संदसि माल ऐं जान तहफ़ुज़ न आहे त पोइ हू छा करे। SSP दादू ऐं ॿियनि इलाइक़नि खां फौरी नोटिस वठी फुरथियल रक़म ऐं सामान वापसि कराइण जो मुतालबो कयो आहे। जी महिरबानी अलन ख़ान, तफ़सील ॾियण लाइ।